छो परेशान आयो? परेशान न थिया त ॿियो छा कयां? हाँ, किरण असां सां कहर करे छॾियो आहे। असांजी वधंदड़ वल खे पाड़ों पटे फिटी करे छॾी। मामा थी सके तो फारूक वारनि पंहिंजी जान बचाइण जे लाइ किरण ते इल्ज़ाम हया हुजनि। किरण खे मूं पाण पंहिंजे कननि सां ॿुधो आहे, साबिर नाले माण्हू सां फोन ते ॻाल्हाईंदे। हिन छोकिरीअ त मूंखे जेरे ई दफ़न करे छॾियो आहे। मूं कुछ भी ना कयो, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे समझो छो नथा? अञा छा रहिजी वियो आहे? छा रहिजी वियो आहे जो तूं मूंखे सम्झाईंदीअ? इहो सब कुछ मूं ते इल्ज़ाम आहे बाबा। तुंहिंजी सच्चाई मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठी आहे ऐं कननि सां ॿुधी आहे। मूं तोखे पंहिंजे पुट जेतिरो प्यार ॾिनो, पुट जेतिरो पुट सम्झंदो हुउसि तोखे, पर तो मूंखे इहो मान ॾिनो, इहा इज़त ॾिनी। त पोइ मूंखे मारे छॾियो न बाबा, छो जेरो छॾियो अथव? इहा मुराद मां तुंहिंजी पूरी कंदुसि किरण, जेकॾहिं तो हिन दर खां ॿाहिरि कदम रखियो आहे त। बाबा ईअं न कयो, अधी अॻ में ई परेशान आहे। पुट हिन खे हाणे सम्झाए छॾीसि, आहे त तुंहिंजी वॾी भेण, पर सम्झाईसि मतां तुंहिंजी ॻाल्हि हिन खे सम्झ में अचे। इहे फैशन वेशन बंदि करे ऐं इहे पंहिंजूं ख़्वाहिशूं सीने में दफ़न करे छॾे। मामा तव्हां परेशान न थियो, तव्हांजी तबियत ख़राब थी वेंदी, अल्लाह पाक बेहतर कंदो, सब कुछ ठीक थी वेंदो। मामा अदा माजिद किरण की पुरानियूं ॻाल्हियूं यादि करे ॾाढी बेचैनी थी पई आहे। न किरण न, तव्हां मायूस न थियो, ये मायूसी जा ककर तव्हांजे चेहरे ते नथा छा। इहो त असां बि चऊं था अदा, पर किरण समझे ई कोन थी। हाय रब, किरण भी वेचारी घर में वेठे वेठे बोर थींदी हूंदी, हुन सां बि त वॾो ज़ुल्म थियो आहे। मामा मामी नज़र कोन पई अचे। बसि अभाउ भैया पाड़े में कज़ियो थी पियो, होॾे ई भैया। न बाबा न, अहिड़ियूं ॻाल्हियूं न कयो, इन में तव्हांजो को बि कसूर कोन्हे। पुट असांखे कहिड़ी ख़बर हुई त किरण अहिड़ी आहे त असां तोखे शादीअ लाइ न चऊं। बसि अम्मा, जेको थियणो हो सो थी वियो, हाणे भला इन ॻाल्हि खे वीचारण मां छा वरंदो। ॾिसण जी मासूम, अंदर जी गुंडरी। पुट कल्ह कोन हुई त वरी बि सूर सवाया थींदा। अम्मा, इहे सूरत मुंहिंजे मुक़दर में लिखियल हुआ न, हाणे त मुंहिंजी सूरनि सां संगत थी वई आहे। न असां इशफाक खे शादीअ जो ज़ोर भरियो हा, न असांखे अॼु हेके ॾींहं ॾुखिया ॾिसणा पवंदा। सही तो चई इशफाक जा पीउ। माण्हुनि जो लान ताणो बि असां ते थींदो त असां नुंहुं हलाए कोन सघियासीं, ऐं दुनिया बि ठठोलियूं कंदी त इशफाक पंहिंजी ज़ाल खे तलाक ॾेई छॾी। किरण खुदा जी का मार पवंदे अल ख़ुशियुनि जे लाइ सिकंदी सॼी ज़िंदगी। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।